हिन ईद ते पंहिंजो ई सभिनी जो ख्याल रखो। नूर मेमण हालाई तरफां सभिनी खे ईद जूं वाधायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ामिन अली आवाज़ टीवी ऐं ख़ादिम सकाफ़त नूर मेमण हालाई तरफां तव्हां सभिनि खे दिली ईद मुबारक। अस्सलाम वालेकुम, मां नादिया हुसैन चन्ना, आवाज़ टीवी ख़ादिम सकाफ़त नूर मेमण हालाई ऐं मुंहिंजी तरफां तव्हां सभिनी खे दिली ईद मुबारक। मुझे तरफां यानी रसूल बख्श डायरी जे तरफां ऐं आवाज़ सथ पारां ऐं ख़ादिम सकाफ़त नूर मेमण हालाई जे तरफां सभिनी ॾिसंदड़नि खे दिली ईद मुबारक। अस्सलाम वालेकुम, खैरां ॾिसण ॾे ख़ैर हुजे। मां शबीरा चन्ना। ॻाल्हि आहे त असांजो हे टीवी चैनल आवाज़ टीवी ऐं ॿियो इहो पंहिंजो ख़ादिम सकाफ़त नूर मोहम्मद मेमण हालाई मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद जूं लखे लखे मुबारकूं।